हिकड़ी गाल कहें हाँ मुंहिंजा बच्चा हिकड़ी ॻाल्हि छो सब ॻाल्हियूं कर पंहिंजे मां सां। न मां 100 ॻाल्हियूं मूंखे यादि ई कोन चए त हिकड़ी ॻाल्हि कहें। हाँ पुट ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे? अमा बाबो न हुन ॾींहुं तुंहिंजी मूंसां वॾी गिला पियो करे। छा पियो चए मुंहिंजे लाइ नोर मोहंडो? पहिरियां 50 रुपयो ॾे त पोइ ॿुधाए। हाँ ॾेई 50। हाणे ॿुधा मूंखे त छा पियो चए मुंहिंजे लाइ? अमा चए पियो माणे वांदी आहे बते थी सॼो ॾींहुं ॻोठ जूं गिटियूं मापींदी। निभागी आहे तुंहिंजी मां सॼो ॾींहुं घर में किरो अथसि न को मरंदी न ई जिंद छुटंदी। तुंहिंजी एॾी मजा जो मुंहिंजी गिला थो कर। अमा मजाल चओ कमाल कमाल ॿियो बि घणो कुझु चई पर मूंखां कुझु विसरी वियो आहे। अचे घर त कयांसि थी सिधो। हा मां भली सिधो करेसि बाबे जी टगूं वाकई फिरियल आहिनि। लॻे थो नंढे लाकू पोलियो कोन पीतो हूंदे। अॼु रुगो अचे घर त सबक ॾियांसि थी। अमा मूंखे सबक ॾे बाबे खे छॾ मूंखे पढ़ण जो वॾो शौक़ु आहे। बाबे खे त ड्यूटी बि आहे सबक वठी छा कंदो? पहिरीं पढ़े के त सबक ॾियां पोइ तुंहिंजी साथ लहजेसि मां। चाचा तू छोरी खे सम्झाईंदो न हुजी छोरी हर वेले मुंहिंजी बेइज्जती कंदी हुजे। माण्हू मूंखे थुकूं हणंदा हुजनि। एक पोइ इहा वरी कहिड़ी वॾी ॻाल्हि हुजे? एक पोइ तूं पोतलो खणी थुक साफ़ कंदो हुजे। चाचा मां मजाक न करां मां वॾो नुक़सान करां नुक़सान। एक मानी जो ना तू सब कुछ समझंदो हुजी तू मूंसां मस्करी कंदो हुजी। हाँ एक मां छो मस्करी करां मां वरी कहिड़ो मिठू फ़कीर जो पुट हुजां? चाचा एक थोरो समझंदो हुज छोरी असांजी जो दिमाग़ ख़राब हुजे माण्हुनि जी बुरी नज़र हुजे असांजी छोरी ते। एक एडी जी गैरत ईंदी हुजे त पोइ मजदूरी छो न कंदो हुजे? न चाचा न मजदूरी ॾुखी हुजे। एक पोइ मूंसां हल न पिन हिकु कॿ ॼणा हुजो। एक पोइ पैसा बि जाम कमाईंदा हुजो। अरे चाचा तू इहा मुंहिंजे एहसान में ॻाल्हि कंदो हुजी। असां लखनि जी दुआ करण वारा हिकिड़ी राति में 50 लख खटे ॾेखारण वारा हिकु माण्हू मूं त खिलू न कंदा हुजनि। सॼे शहर जा माण्हू सुञाणनि मां पिनंदो हुजां तोजरो हुजां हिकु मां तो वांगुरु टको टको पिनंदो हुजां। एक मजदूरी बि न करी पिनी बि न त बाक़ी छा करी? एक चवंदा हुजनि त जुआरी जी जाल में पराई हुजे। चाचा हिकु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ इहो बुता सुवाल मूंखे न ॾींदो हुज। कृष्णी सां मां शादी करां ज़रूर करां दुनिया जी का बि ताक़त मूंखे न रोके। एक पोइ जुआ खे छॾ न त तुंहिंजी शादी करां। चाचा ॻाल्हि ॿुधी छॾ जुआ मां सुली न छॾींदो हुजां। जुआ सां मुंहिंजो इश्क हुजे इश्क। पोइ कृष्णी खां बि वठां ठो एक तुंहिंजो सुधरण ॾुखियो हुजे इज़त ऐं बेइज्जती जी तोखे परवाह न हुजे। इन ॻाल्हि जी वाक़ई परवाह न हुजे। जे इन ॻाल्हि जी परवाह करूं त पोइ दुआ कीअं करूं? असांजे भले उस्ताद जो चवण हुजे इज़त इतनी वञणी शइ हुजे बेइज्जती बरक़रार हुजे। एक हुजी को वॾो बेइज्जतो तुंहिंजी दुआ हुजे। एक मां दुआ न पर लानतू तो कॾहिं राति ॾींदो हुजां। एक उन जो तो ते को बि असर न थींदो हुजे तूं सफ़ा महसूस ई न कंदो हुजे। हाय वाह कृष्णी वाह अॼु त सफ़ा कृष्णीअ मां करिश्मा कपूर थी लॻी। सची शहज़ादा मां करिश्मा कपूर लॻंदी हुजां? इन लाइ बि कसम खणणो पवंदो छा? ना ना मां ये पुछंदी हुजां। मूं सम्झो त तूं किथे मजाक कंदो हुजी। न मां तोसां कॉमेडी मजाक छो कंदुसि। हिन ॻोठ में असां ॿिन्ही जी सोच चेंज आहे। ॻाल्हि ॿुध शहज़ादा भला मूंखे फिल्म में हीरोइन खणंदा त सही न किथे तूं कूड़ त न हणंदो हुजी? वाह सही वाह उते मारो अबो डायरेक्टर आहे जो तोखे खणंदो। अरे बाबा थोड़ी कोशिश कंदासीं। अरे तुझो भी डॉक्टर हुजे कोई तो हुनजी फिल्म वारनि सां ॼाण सुञाण ज़रूर हुजे। ॻाल्हि ॿुध न को उते मुंहिंजो पीउ आहे न को डॉक्टर। तूं पाण त चवंदो हुजी त मुंहिंजो भी डॉक्टर आहे। ओ चरी
डॉक्टर न डायरेक्टर जेकी फिल्मूं ठाहींदा आहिनि। अच्छा त पोइ ईअं सम्झाईंदो हुजे, मूंखे कहिड़ी ख़बर हुजे। बाक़ी मूंखे पक्को यकीन आहे त तूं फिल्मनि जी हीरोइन ज़रूर थींदी। ॿुध सरदादा, पोइ मां बि तोखे फिल्म में कमु वठी ॾींदी हुजां। वाह वाह, गांव बसा नहीं, पहले आ गए लुटेरे। फिल्म में पाण आई कोने, हली आ वरी मूंखे खणाइण। वाह 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 वाह। मां सिंधी फिल्म भरां, इहो उर्दू में न भरां। ओ चरी कृष्णी, इहो मिसालो तोखे मां उर्दू फिल्मनि में कमला